नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे राणीपुर का खबर ॾींदा। राणीपुर में कस्टम इख्तियारनि जी कार्रवाई, लखनि रुपयनि जो गैर क़ानूनी सामान ऐं जूस हथ करे वरिता आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सीलात सां राब्तो कयो अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम शेख सां। जी नदीम शेख, कहिड़ा तफ़सीलात आहिनि, नाज़रीन खे आगाह कजो। जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राणीपुर में कस्टम अख़्तियारनि ॻुझे इतला ते कार्रवाई करे क़ौमी शाहरा ते वाक़िअ गुड्स ट्रांसपोर्ट कंपनी वेयर हाउस जे दुकान ते ओचितो छापो हणी लखे रुपए जी मालियत जो कस्टम चोरी सामान नक़ली जूस हथ करे वरिता आहिनि। कस्टम अख़्तियारनि हथ करणु समूरो कस्टम चोरी सामान पाण सां गॾु खणी विया आहिनि। राब्तो करण ते कस्टम अख़्तियारनि ॿुधायो त असांखे ॻुझो इतला मिलियो त राणीपुर में गुड्स ट्रांसपोर्ट कंपनी वेयर हाउस जे दुकान ते कस्टम चोरी सामान लथो आहे, जंहिं ते कार्रवाई करे कस्टम चोरी सामान हथ करे पंहिंजी तहवील में वरितो आहे। कस्टम चोरी में मुलवस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जी वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाह करण लाइ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।